एड़ो तो उनमें खुदा ताला फतह नसीब फरमाई नबी करीम जे ज़ात बाबरकात खे जो सरवर कायनात अलैहिस्सलाम जे मदद जे लाइ अल्लाह ताला मलाइक नाज़िल फरमाया। हिकिड़ो शख्स आहे जेको उन टाइम ते मुसलमान कोन्हे, नौजवान छोकिरो आहे, बाद में मुसलमान थियो आहे। उन नबी करीम सां ॻाल्हि कई, ॾाढी मज़ेदार ॻाल्हि आहे। दुरूद पढ़ त मां तोखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी मोहब्बत सां बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तों, अजीजो, मुसलमान भाइरो, जीअं न दरगाहुनि ते मेला मलाखड़ा लगंदा आहिनि, पोइ बाज़ारूं लॻंदियूं आहिनि, माण्हू दुकानदार दुकान अची खोलींदा आहिनि त माण्हू मेले ते ईंदा, चार पैसा असां कमाईंदासीं। अरब जूं जेके बि लड़ायूं हूंदियूं महबूब जे ज़ाहिरी ज़ुहूर खां अॻु में बि ऐं ख़ुदि इस्लाम जे ज़माने में बि लड़ाई लॻंदी हुई त ख़ासि करे कबीलनि जा पंहिंजा पाण में मुआहिदा थियल हूंदा हुआ। बाबा फलाणो कबीलो फलाणे सां ॿधल आहे, फलाणो कबीलो फलाणे सां ॿधल आहे। पोइ जंग लॻण वारे टाइम ते कुफ्र ऐं इस्लाम जो सुवाल त हूंदो हो, पर उन सां गॾोगॾु कबीलनि जो बि सुवाल हूंदो हो त जेकॾहिं हिन कबीले जो हिन सां मुआहिदो आहे त उहो विढ़ंदो, पर जे मुआहिदो न आहे पोइ भली काफ़र छो न हुजे पर लड़ाई न कंदो। भली काफ़र हुजे पर विढ़ंदो कोन। छाजे करे त हुननि वटि कबीला हा। मुस्तफ़ा फरमायो त कबीला आहिनि कोन, आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। मुसलमाननि जे पारां जेको बि कलमे गो हूंदो सभु मैदान में काहे ईंदो हो, लेकिन काफ़रनि में ईअं न हूंदो हो। काफ़रनि में कबीला जा कबीला लड़ंदा हुआ, पर जे मुआहिदो न हूंदो त ॿिया कबीले वारा बाज़ार लाइ दुकानदारी अची कंदा हुआ। जंग जे मैदान में हिकिड़े पासे बाज़ार हूंदी हुई, जहिड़ो मेलो लॻो पियो, हेॾे लड़ाई पई होॾे होॾे बाज़ार लॻी पई। पोइ हिकिड़ा माण्हू बाज़ार घुमण ईंदा हुआ, हिकिड़ा माण्हू लड़ाई ॾिसण ईंदा हुआ, हिकिड़ा माण्हू लड़ण ईंदा हुआ, मुख़्तलिफ़ नमूना हुआ। मां जंहिंजी ॻाल्हि थो कयां उहो थो चवे त असां पाण में ॿ सौट हुआसीं, सॻा सौट हुआसीं, नौजवान हुआसीं, क़रीबुल बुलूग हुआसीं। जबल जे मथां चढ़ी मज़ो बि थिए ॾिसो थिए त बहादुर कीअं था विढ़नि, पर मुसलमान कोन हुआसीं। हुयासीं सॻा सौट, मुसलमान बि कोन हुआसीं। मथे जबल ते चढ़ी जंग बि थिए ॾिठीसीं, कीअं था विढ़नि। उहो नौजवान जेको पोइ मुसलमान थियो आहे, सहाबी आहे, उहो थो चवे त अचानक मां बीठो हुजां, लड़ाई हले पई, जंग हले पई, ओचितो मुंहिंजे मथे जे मथां जबल जे बि मथां घोड़नि जा हिणकाट आवाज़ आया। छाजा हिणकाट? घोड़े जे हिणकण जो आवाज़ ॿुधण में आयो। मां हैरान थी वियुसि त मुंहिंजे कननि ते त भला मतासर त कोन थियो आहे। घोड़ो ज़मीन ते हूंदो आहे, आसमान मां कहिड़ा घोड़ा आया। और मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, उहो थो चए अल्लाह जा रसूल, मूंखे ख़ुदा जो कसम आहे जे तो मुस्तफ़ा खे रसूल बरहक करे मोकिलियो आहे। उहो आवाज़ जंहिं महिल मुंहिंजे मथां वेझो आयो, उन आवाज़ में घोड़नि जे आवाज़ सां गॾु मां हिकिड़ो आवाज़ ॿुधो, क़दम हैज़ूम क़दम हैज़ूम क़दम हैज़ूम। ओ हैज़ूम अॻिते वध, हैज़ूम अॻिते वध। पर उहो एॾो त ज़ोरदार आवाज़ हो, या रसूल अल्लाह, घोड़नि जे हिणकाट खां पोइ त इहो क़दम हैज़ूम जो लफ़्ज़ ॿुधमि त मां बेहोश थी ज़मीन ते किरी पियुसि। मूंखे का ख़बर कान हुई, जंग ख़तम थी वई, माइट ॻोठ खणी आया, हफ़्ते ताईं बेहोश पियोसि। हफ़्ते खां पोइ मां अखियूं पटियूं। अल्लाह जे हबीब खिली ॾिनो। पाण फरमायो घोड़ा कहिड़ा हा? क़दम हैज़ूम जी ख़बर थी छा हुयो? या रसूल अल्लाह, का ख़बर कान आहे। पाण फरमाइनि था ॻाल्हि इहा ई, सलात पढ़ त तोखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हबीबल करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया, इहे जेके घोड़नि जा आवाज़ हा, अल्लाह पाक जल जलालु अमन वालू मलाइकनि खे इंसानी सूरत में घोड़नि जे मथां रवानो कयो हो। 3000 मलाइका उन मलाइकनि जे घोड़नि जो आवाज़ हुयो।
सही पोइ भला कदम हैज़ूम जो मतिलबु छा आहे? पाण फरमाइनि था जीअं घोड़नि जा नाला हूंदा आहिनि, हे अंब लखा, हे सुर्खो आहे, हे ॻाढ़ो आहे, हे चीनो आहे, हे फलाणो आहे, घोड़नि जा नाला हूंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां हज़रत जिब्रील जो जेको घोड़ो हो उन जो नालो हो हैज़ूम। इहो जिब्रील पाण पियो चवे कदम हैज़ूम, ओ हैज़ूम वधो वधो अॻिते हल त मुहम्मद जी मदद हली कयूं, नबी करीम जी ख़िदमत हली कयूं, हुज़ूर जी हली ग़ुलामी ॾियूं, महबूब जे दुश्मन खे जहन्नम रसीद कयूं। इहो हैज़ूम जिब्रील जो घोड़ो हो। इहो जेको तुंहिंजे कन ते आवाज़ पियो जंहिं तोखे बेहोश बनाए छॾियो तो जिब्रील जो आवाज़। अल्लाह जी ज़ात मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे मदद लाइ मलाइक पियो मोकिले। सहाबी सॻोरो चवे थो त पोइ महबूबन करीम जॾहिं मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाई त हिकिड़ो ॿियो सहाबी वेठो हो, उन चयो साईं या रसूल अल्लाह, मां उन टाइम ते काफ़रनि जे पासे हुयुसि, मुस्लमान पोइ थियो आहियां, पर जॾहिं मां काफ़रनि जे पासे लड़ी रहियो हुउसि त मां तव्हांजे पासे अहिड़ी फ़ौज ॾिठी हुई जेका मां अॼु ताईं कान ॾिठी आहे। पाण फरमाइनि था छा ॾिठो हुई? चइसि सफ़ेद पटकनि सां, अछनि तुरनि सां, अछा पटका ॿधल हुआ, नूरानी लिबास हुयो, नूरानी घोड़नि जे मथां सुवार हुआ, परे खां रुगो हीअं इशारो पिया कनि त अध मैल ते काफ़र जी मुंडी लही पई वञे। भली काफ़रो 5 फरलांग परे बीठो आहे, उहो अछे पटके वारो, घोड़े वारो, नूरानी लिबास वारो पंहिंजी तलवार खे रुगो हिते हीअं पियो करे त मुंडी अमरा जी हुते हली पई वञे। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमायो सभु मां मुहम्मद करीम जे मदद लाइ अल्लाह ताला मलाइक रवाना फरमाया। अल्लाह ताला तरी फरमाया वलक़द नसरकुमुल्लाहु बिबद्रिन व अंतुम अज़िल्ला, अवां तमाम थोड़ा हुयो, अवां तमाम कमज़ोर हुयो, पर अल्लाह जे ज़ात बाबरकात तव्हांजी बदर जे मैदान में मुस्तफ़ा जे सदके मदद फरमाए छॾी। इस्लाम जे तारीख़ में बदर जे लड़ाई जहिड़ो मार्को ॿियो थियो ई कोन्हे को। अहिड़ी लड़ाई इस्लाम जी कॾहिं बि कान लॻी आहे। इन खां अॻे या इन खां बाद वारियूं लड़ायूं जेके हुयूं उहे पंहिंजी पंहिंजी जॻह ते शान मान वारियूं हुयूं, लेकिन बदर खे ख़ुदा तबारक व तआला क़ुर मजीद में बि साराहियो आहे। एतिरे क़द्र ख़ुदा ताला फरमायो आहे त बदर जे मैदान में जेके बि मुस्लमान नबी जे मदद लाइ आया हुआ, नबी जे ग़ुलामी में आया हुआ, बदर में शामिल थियो, उन खां पोइ के बि हुन खां ख़ताऊं थियनि, ग़लतियूं थियनि, लग़्ज़िशूं थियनि, इंसान आहे कहिड़ी बि खणी ख़ता करे अल्लाह ताला फरमाए थो न बदर जे करे सभु माफ़ अथसि। अल्लाह ताला शल तव्हां असांखे नबी जो ग़ुलाम बनाए, रमज़ान शरीफ़ जे बरकतुनि सां ख़ुदा ताला माला माल बनाए। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके असांखे दीन इस्लाम जे मदद जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिकिड़ो मसइलो आहे, उन खां पोइ वरी मुंहिंजो कमु बि तव्हां में आहे, यादि अथव न? मुश्किल चंदो खपे अॼु बाबा, उथण कोन ॾींदोसांव। के वरी तकड़ कंदा, हिकिड़ा आहे तव्हां चंदो ॾींदा, ॿिया वरी पोयां तकड़ा थी पवंदा, अचनि बि देरि सां वरी उथनि बि सभिनि खां अॻे। ईअं न कयो, पाण त नथा चंदो ॾियो, ॿियनि जो त ख़राबु न कयो। ख़ुदा जे घर जे लाइ बाबा अॼु चंदो ॾियो, दिलि खोले ॾियो। मस्जिद शरीफ़ जो कमु अल्हम्दुलिल्लाह तव्हांजे आॾो ॾिसो था, फर्श सॼो लॻी वियो आहे, विचां मिना थंभनि जे विचां बाक़ी कमु आहे, पालिश रहियल आहे, दरवाज़ा रहियल आहिनि, मज़दूरनि जी मज़दूरी रही पई आहे। मां अॻे दफ़े तव्हांखे ॿुधायो त मस्जिद शरीफ़ जे मथां कर्ज़ आहे, कर्ज़ मस्जिद ते कोन्हे, असांजे मथां आहे। तंहिंजे करे तव्हां बराए महिरबानी अल्लाह ताला तव्हांखे तौफ़ीक़ ॾींदो, दिलि खोले इमदाद कयो त ख़ुदा ताला जे घर जो बक़ाया कमु पूरो थी वञे। हाणे बिस्मिल्लाह कयो, शुरूआत कयो। थी बीह रहिया, अहिड़ी तकड़ छो कई अथव? वेहो, सुनत जो टाइम तव्हांखे मिले थो। अल्लाह से तव्हांखे ख़ुशि रखे, महिरबानी। मूं अर्ज़ु कयो त महिरबानी करे वेहो, तव्हांखे टाइम मिलंदो सुनत जे लाइ, 2 मिंट वेहो। मसइलो हीअ आहे त रोज़े जी हालत में जेकॾहिं को माण्हू का शइ हलाल करे यानी ज़िबह करे त उहा जाइज़ आहे या न? बिल्कुलु जाइज़ आहे। हलाल शइ खे हलाल करण जो अल्लाह ताला हुकुम कयो आहे, त इन में का बेफ़रमानी कान्हे, न को इन में को ज़ुल्म चइबो। कि हलाल शइ खे बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर करे रोज़े जी हालत में ज़िबह करे त को गुनाह कोन्हे, ज़िबह करे सघे थो। ॿियो साल आहे त जेकॾहिं को माण्हू रोज़ो रखे थो ऐं रोज़े रखण खां बाद में सुम्ही थो पवे
ऐं सुम्हण खां बाद में हुनखे शैतानी हालत में एहतलाम पइजी थो वञे त रोज़ो थियो या न। उनजो जवाबु इहो ई आहे त जेकॾहिं रोज़े जी हालत में रोज़ो रखी सुम्ही पियो उन खां बाद में एहतलाम पइजी वियो त तड़ु करे छॾे रोज़े ते को फ़र्क़ु कोन थो पवे। तड़ु करिणो पवंदो, जीअं तड़ु कयो वेंदो आहे, गुरूड़ा कजनि, नक खे पाणी ॾिजे, गुसुल कजे, रोज़े में को फ़र्क़ु कोन ईंदो। उहा कहिड़ी निमाज़ आहे जंहिंमें क़ुर शरीफ़ न जूं आयतूं नथियूं पढ़ियूं वञनि? इम्तिहान थो वठे छा मुंहिंजो? मूंखे रकान थी अचे? इहो सुवाल को पुछियो थी, को मज़ेदार रखो आहे। हाणे पुछंदो हूंदो, घरों हलियो हूंदो, अहिड़ो थो सुवाल पुछांसि जो ईंदुसि ई कोन। जज़ाकल्ला, अलाह से तोखे ख़ुशि करे अदा। जनाज़े जी निमाज़ में आयतूं क़ुर जूं कोन पढ़िबियूं आहिनि। ॿियो सुवाल आहे त उहा कहिड़ी निमाज़ आहे, ॿ दफ़ा लिखियो अथसि छा? साॻी ॻाल्हि आहे, उहा कहिड़ी निमाज़ आहे जंहिंमें सूरतूं नथियूं पढ़जनि, आयतूं? जनाज़े में कुझु कोन पढ़िबो आहे। अलाह साईं जल जलालू अमन वालू तव्हांजी असांजी ख़ैरात क़बूल कंदो। जंहिं शख़्स जेतिरी बि मदद कई आहे अलाह ताला हुनजी मंज़ूर मक़बूल फरमा। या अलाह सभिनी जो ख़ैर क़बूल फरमा। हबीबन करीमन जे सदके, हिन भलारे महीने जे सदके, ज़िक्र ख़ैर जे सदके, मौला पंहिंजे महबूब सदके असांजो ख़ैर क़बूल फरमा। जंहिं जेतिरो ॾिनो आहे तव्हांखे ॿीणो टीणो ॾहुणो अता फरमा, अञा बि बिना हिसाब किताब जे अता फरमा। या इलाहुल आलमीन, जंहिं न ॾिनो आहे तन खे बि सवाब अता फरमा। मुंहिंजा मौला ही तुंहिंजो घर आहे, असां बिस्मिल्लाह करे हथ विधो आहे, तूं असांखे तौफ़ीक़ अता फरमा, हिन जो बाक़ी कमु असां ख़ैर ख़ूबी सां पूरो करे छॾियूं। मौला पाक हेतिरो कमु बि असां तुंहिंजे आसरे कयो आहे, आइंदा बि तूं महिरबानी फरमाईंदे। या रब्बल आलमीन, इज़त ऐं बरकत वारे महीने जे सदके असांजा गुनाह माफ़ फरमा, बीमारनि खे शफ़ा अता फरमा, कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा, तंग दस्तनि खे हिलाल जी रोज़ी नसीब फरमा, परेशान हालनि जूं परेशानियूं दूर फरमा। जंहिं मदीने शरीफ़ जो इरादो कयो आहे तंहिंखे मदीने पुॼाए। मौला पाक हबीब जे सदके असां गुनाहगारनि जा गुनाह माफ़ फरमा। ख़ालिक़ अकबर बाक़ी